अवलल्लाहु अलीम आला अलम जोधणी अवलल्लाहु अलीम आला अलम जोधणी कादिर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहद हू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान सुती सेज हुयास मुखे आह उथारियो सुती सेज हुयास मुखे आह उथारियो जिनी जागायास आऊं न जियंदी उनरी सभिनी सदन खे फकीर रामू बागड़ी तरफां भलीकार हुजे ऐं राधा जे तरफां भी भलीकार हुजे नमस्कार हुजे साल जिते रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। असांजी सुवारे सिंध ते हमेशा दुआ इहा ई रही आहे बेटा साईं दुआ कई हुजे त आलम सभु आबाद करी सभु आबाद हुजनि जिते दुनिया आहे उहा सॼी आबाद हुजे पर जिते तकलीफ़ हुजे उन जे ई करे दुआ कई हुजे बेटाई साईं त साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी सो इंशाअल्लाह असां ज़रूर वरी असांजी सुवारी सिंधड़ी आबाद थींदी हुजे हीअ जेका ॿोॾ वारी जेका सूरत हाल हुजे जिथे ॾुख अची गॾिया हुजनि ॾुखनि अची घेरो कयो हुजे उन घेरे मां मारवड़ा कीअं निकिरंदा हुजनि इन्हनि ॾुखनि सुखनि जी अॼु ॻाल्हि ज़रूरु करूं पर उन सां गॾोगॾु इहो बि ॾिसूं त असांजो सुहिणो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो बि 279 उर्स मुबारक अॼु शाम खां शुरू हुजे माना ईअं सम्झूं पर उहो सादगी सां फ़क़ीर फुकरा लतीफ़ी सथ जिते बि हुजे उहो भिटाई जी प्रचार कंदो रहे उहो भिटाई जी ॻाल्हि माण्हुनि ताईं पुॼाईंदो रहे पर ख़ुशी इहा हुजे त सिंध जा माण्हू ॾूरां जा माण्हू दुनिया जा माण्हू भिटाई साईं खे पढ़ंदा हुजनि ख़ुशी न ॻाल्हि जी हुजे उन जी बेत खे सम्झंदा हुजनि उन मां पंहिंजे ज़िंदगी जे सफ़र जी माना वठंदा हुजनि उन ते अमल कंदा हुजनि उहो सबक़ पिराईंदा हुजनि इन खे वठी हलंदा इहे सुजाग माण्हू हुजनि इहे ॾाहा माण्हू हुजनि सो अॼु भिटाई साईं जे अङण जा फ़क़ीर बि असां सां गॾु मौजूदु हुजनि उन्हनि सां ज़रूरु कचहरी बि करूं दुनिया जो हाल अहिवाल उन्हनि सां वंडूं ॾुखनि जी ॻाल्हि करूं वायूं उन्हनि खां ॿुधंदा हुजूं महिराण टीवी भिटाई ऐं महिराण हा सिंध ऐं भिटाई हाय हाय असां वटि आम हिकिड़ी चवणी हुजे भिटाई ऐं सिंध वेठा रुअनि पाण में हा न हिक ॿिए सां ॻाल्हियूं हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधणु मारवड़नि जो दर्द सम्झणु जेको हुजे सो महिराण टीवी अवां जे ॾुखनि सुखनि जी उहा जेका सहकार हुजे उन में हमेशा हर लम्हे गॾु हुजे रदुल ईअं हुजे त भिटाई साईं जे उर्स खे असां शाम जो वञूं बि उते ज़रूरु सादगी में दीदार दर्शन मिलणु फ़क़ीर फुकरा सां अचु वञूं ते ज़रूरु हुजे पर सरकारी तौरु उन में सादगी सां ऐलान कयो वियो हुजे पोइ बाक़ी जेको नंढो वॾो प्रोग्राम कंहिं फ़क़ीर खे का अबा उन्हनि कहिड़ो वॾो हुननि जे ज़िंदगी जो पोरियो हुजे उन्हनि खे माणण लाइ कंहिंखे सर्टिफिकेट कंहिंखे एवार्ड बि ज़रूरु ॾींदा हुजनि पर हाणे अॼु रदुल महिमान आया हुजनि हा अॼु भिटाई साईं जे उर्स जी ॻाल्हि कंदा हुजूं अॼु शाम संछर जी शाम ते माना भिटाई साईं जे अङण ते चादर ज़रूरु चढ़ंदी हुजे रस्म अदा ज़रूरु थिए हालतूं कहिड़ियूं हुजनि पर माण्हुनि जेके हुजनि उहे वरी बि जेको हुजे कंहिं बि हालत खे ॾिसंदा न हुजनि पोइ बि इहे वरी जेको हुजनि थींदा हुजनि सो महिमाननि खे पहिरीं सभ खां पहिरीं भलीकार चवंदा हुजूं त भिटाई साईं जे अङण खां आयो हुजे डॉक्टर अली लंजवाणी उहे पहिरियां जेके PhD हुजनि उन्हनि उहो पढ़ी लिखी पंहिंजी डिग्री हासिल कई हुजे ऐं उहे बि समाज ते कमु कंदा हुजनि सो पाण वरी उते सूफ़ी यूनिवर्सिटी हुजे उन में वरी ॾाहा उस्ताद बि हुजनि किताब लिखंदा हुजनि उन्हनि सां बि ज़रूरु कचहरी करूं साईं जेल ते डॉक्टर साहिबु ख़ुशि हुजो चङा भला हुजो तव्हां भली करे आया हुजो जी करे आया हुजो अॼु असां चऊं त पोइ भली विसाल हुजे भिटाई साईं जी ॻाल्हि ॻणण में पोइ असां त ईअं चवंदा हुजूं त भिटाई साईं असां में मौजूदु हुजे उन्हनि जो पोरियो असां में मौजूदु हुजे उनजा बेत जेके हुजनि उहे बि अॼु चिटा पिटा असांजे समाज जी अकासी कंदा हुजनि सो तव्हां सां बि ज़रूरु कचहरी करूं हेॾा वरी ॾाढो कंबर बि वेठो हुजे सो हाणे ॾाढो कंबर जो पंहिंजे सुंग सां गॾु वेठो हुजे फ़क़ीर फुकरा सां गॾु हुजे ॾाढो वञी अहिड़ा मुल्क घुमी आयो हुजे वॾा मुल्क हिन जो वॾो तजुर्बो हुजे ऐं एॾियूं वॾियूं वॾा वॾा
महफ़िलूं वॾा महिमान दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि वियो हुजे। इहो जेको हुजे इहो फन हुजे। हा इहो ॾाढो इहो इहो फन हुजे। 5 पासपोर्ट खत्म है। 5 पासपोर्ट वाह यूरोप वाह। 58 साल वाई करे सरकार जी दरगाह ते। 58 सालनि खां वाही कंदो हुजे ॾाढो। हाणे सुनो जवाननि सां बि गॾु हुजे सो अॼु उन्हनि खां वाही बि ज़रूरु ॿुधंदा हुजूं, ॾाढे सां कचहरी बि कंदा हुजूं हिन ॾुखनि सुखनि खे ॾाढे। ऐं यूरोप खे ॾाढे कीअं ॾिठो हुजे सो ॾाढे कंबर खे भिटाई साईं जी दरगाह ते असां ज़रूरु जॾहिं बि वेंदा हुजूं त अहिड़ी गिराटड़ी पाए असां सां मिलंदो हुजे हाल अहिवाल, पोइ हीअ जेका ख़ुशि ख़राबत थिए सो इन जे करे असां असुलु गॾु हुजूं। पोइ इन जे करे महिरान टीवी ते हर ख़बरुनि खां पहिरियां भिटाई साईं जो बैत थो हले, वायूं हलनि, 7 सूरमियूं जेके हुजनि उहे महिरान टीवीअ ते हलनि। छा सचल सामी उहो बि महिरान ते टेड़ू मौजूदु हुजनि। वाह वाह। भिटाई साईं जी ज़िंदगीअ ते जेके तहक़ीक़ कई उन्हनि जी राणी करणी हुजे सिंधी में, उर्दू में, अंग्रेजी में, उहे बि उन्हनि जे ज़िंदगीअ ते उहे बि हलंदी हुजनि हर वक़्तु बैत। सो भिटाई साईं त असांजो जेको हुजे एॾो ॾाहो हुजे, सूंहुं हुजे जेको असांखे सो हींअर जेका कैफ़ियत हुजे उहा सुर सुहिणीअ वारी हुजे, ससुईअ वारी हुजे, पंधु करिणो बि हुजे, माण्हू ॿुॾंदो बि हुजे। अॼु इन्हनि मां असां वायूं बि ज़रूरु ॿुधूं, इन ते कचहरी बि करूं। सो डॉक्टर अली साहब, डॉक्टर साहिबु 279 उर्स मुबारक हुजे, छा चवंदा हुजो अव्हां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पूरी सिंध जेको आहे उहो भिटाई जो अंगण आहे ऐं ही पाण जिते वेठा आहियूं महिरान टीवी जो ही अंगण बि भिटाई जे अंगण में शामिल आहे ऐं 1444 हिजरी साल मुताबिक़ अॼु शाम जो ख़ैर सां भिटाई जे उर्स जो आगाज़ थींदो। उन आगाज़ में जेको मौजूदा सजादा नशीन सैयद खावर हुसैन शाहजन, संदन जेके वॾा भाउ आहिनि गादी नशीन सैयद वकार हुसैन शाहजन, उहे परॾे आहिनि, अमेरिका आहिनि, पर पाण हींअर सजादा नशीन फ़क़ीर फ़ुक़रा सां गॾिजी करे चादर चाढ़ण जी जेका रस्म आहे उहा अदा थींदी। असल मां चादर चाढ़ण जी रस्म जो ईअं हूंदो आहे त भिटाई जे उर्स जो आगाज़ थी वेंदो आहे हर साल ऐं ही सिलसिलो गोई माना सिंध जी सक़ाफ़त में सदियुनि खां जुड़ियल आहे, पर असां जेकॾहिं हूअं तारीख़ी एतबार सां ॾिसूं त 300 साढा 300 साल खनि जे अरसे खां इहा शइ जुड़ियल आहे जेका अॼु ताईं जारी ऐं सारी आहे। ऐं उन में केतिरियूं बि मुश्किलातूं हुजनि, केतिरा बि ॾुख ऐं ॾोलावा यानी सिंध जी सरज़मीन जे हंज में आया हुजनि, पर उहो दुआ जो सिलसिलो ऐं उहा जेका इंसानियत जे लाइ दुआ आहे, साईं सदाईं करीं मथे सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करीं, उहो सिलसिलो जारी हूंदो आहे। भिटाई जो ही जेको मौक़ियो आहे इहो एॾो मुक़दस मौक़ियो 3 ॾींहं जारी ऐं सारी हूंदो आहे। पहिरें ॾींहुं आगाज़ थी वञण खां पोइ मुख़्तलिफ़ पहिरें प्यादा नियाणियूं बचड़ा ॿार वठी करे माण्हू पूरे माना 3 ॾींहंनि जे लाइ सहन मुबारक ते ईंदा आहिनि। त हिन साल जिते जिते भिटाई जी सिंध आहे, जिते जिते भिटाई जी सरज़मीन आहे, उहो बि संदन अंगण आहे, सहन आहे, उते बि उहे सभु दुआ में शामिल आहिनि यकीनन। उन खां पोइ इहो सिलसिलो जारी हूंदो आहे। टियों ॾींहुं जेको आख़िरी ॾींहुं हूंदो आहे उहो हिकिड़ो मख़सूस ॾिहाड़ो दुआ जो हूंदो आहे। सुबुह जे टाइम ते जेके करीम साईं जन जी गादी जा गादी नशीन हूंदा आहिनि उहे ऐं भिटाई सरकार जी गादी नशीन जेके आहिनि उहे गॾिजी करे 2 मुसला विछाईंदा आहिनि दरगाह मुबारक ते। उन सां गॾु फ़क़ीर फ़ुक़रा बि गॾु थींदी आहे ऐं उन खां पोइ गॾिजी इज्तमाही दुआ जो सिलसिलो हूंदो आहे। उहा दुआ जेॾी महिल मुकमिल थिए थी त पोइ माण्हू यानी जेके ख़ासि तौर ते दुआ ऐं ज़िक्र में शामिल थियण आया हूंदा आहिनि उहे पंहिंजे सफ़र ॾांहुं रवां थी वेंदा आहिनि। उन दुआ में मख़सूस जेके ॻाल्हियूं आहिनि इन खे हाल धागनि जी रस्म पिणु चयो वेंदो आहे। जेकॾहिं असां सिंध जी सरज़मीन खे ॾिसूं त हाल धागा उहो मख़सूस वेस, लिबास, उहा दुआ, उहे दुआ जा लफ़्ज़ ईअं सम्झो त एॾा बाज भरिया हूंदा आहिनि
जेके अॼु ताईं असां वटि ईअं सम्झो त महफ़ूज़ आहिनि ऐं उन्हनि मां अॼु ताईं फ़क़ति सिंधियुनि खे न, फ़क़ति सिंध में रहंदड़ माण्हुनि खे न, पर ॾे तोड़े परॾेह में जेकी इंसानियत रहे थी, या मां त इन खे ईअं बि चवां पूरी काइनात जे लाइ उन्हनि मां हिकिड़ो फ़ाइदो ऐं बाज जो सिलसिलो जारी रहे थो। उन में तव्हांखे ऐं हिकिड़ो नंढो ॿुधाए वञा त हिकिड़ी सुर्की जी रस्म मख़सूसु हूंदी आहे जंहिंखे असां सबील चवंदा आहियूं। सबील लफ़्ज़ तारीख़ में बसि जिते जिते इस्तेमालु कयो वियो आहे, उन लफ़्ज़ जो मक़सदु आहे त कंहिंजो छोटकारो, कंहिंखे ईअं सम्झो त रिलीफ मिले, कंहिंखे फ़ाइदो थिए। उहा मिठी सबील जेका आहे उहा उन में हिकिड़े कोरा मटका जेके हूंदा आहिनि घड़ा, उन्हनि में विझी करे पोइ उन मां थोरी थोरी जेका हूंदी आहे उन में माण्हुनि खे उहा प्यारी वेंदी आहे। पर उन जो आगाज़ भिटाई जो गादी नशीन कंदो आहे, फुकरा कंदा आहिनि ऐं ॿिया जेके माण्हू शामिल हूंदा आहिनि। ॾिसो, कढ़ाई ऐं मिठाई ज़माने में जिथे इंसान रहनि था उते इहे शयूं हूंदियूं आहिनि, पर भिटाई जी दरगाह तां इहो मैसेज मिलणु ऐं उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं उर्स मुबारक मुकमिल थियण वारो आहे, उन ॾींहुं तव्हांखे उतां खां मिठास मिले, माना इन जो मक़सदु आहे सब्र, तहमुल, ऐं जिते जिते तव्हां रहो था उते माण्हुनि जे लाइ तव्हां वटि साञा हुजे, उते माण्हुनि जे लाइ तव्हां वटि इल्मु हुजे, उते माण्हुनि जे लाइ तव्हां वटि दानाई हुजे, दानाई हुजे। इहा शइ तव्हां खणी वञो ऐं बग़ैर कंहिं जिन्सी रंग नस्ल या ॿी कंहिं तफ़ावत जे, फ़क़ति इंसानियत जे लाइ। इहो भिटाई जो सिलसिलो जुड़ियल आहे। कचहरी ज़रूरु करूं, पर मूंखे साई ॾे बि ज़रूरु वञणो हुजे, पर ॾाढे कंबर खां चवंदा आहियूं दुआ जो आगाज़ करे पोइ वरी साई वठंदा हुजो ज़रूरु। सो दादा किथां शुरूआति कंदा हुजो, पोइ वरी अवां सां कचहरी बि ज़रूरु करूं। असां अवां जो हुकुम आहे, कल्याण ॿुधाए चओ, सुहिणी चओ। कल्याण खां शुरू कंदा हुजूं त पोइ दुनिया बि ॿुधंदी हुजे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, बरकत, हा बरकत भरियो कलाम आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। माला आलम जो धनी ओ काजुर पंहिंजी कुदरत से कायमो कदीम वाली वाहिद वदहू राज करब रहीम सो साराया सचा धनी चई हकीम करे पान करीम जोड़ूं जोड़े जहान जो करे पान करीम जोड़ूं जोड़े ओ जान जो जोड़ूं जोड़ जान जूं जॾहिं जोड़ियाई खावंद खास खलक मोहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिटो जाई कलमो तह करीम ते चिटो जाई अना मौला कवंत महबूबी उठाई
लिखी ॾिनाई ॿई सरायूं सैयद खे लिखी ॾिनाई ॿई सरायूं सैयद खे लिखी ॾिनाई ॿई सरायूं सैयद खे वॾौला शरीक लहू पाण कयई परवार वॾौला शरीक लहू जा कयई परवार हादी हानी हाशमी सरदार सरदार सो साबन सठ में मंझ मस्जिद मयादार चार चङा चौधारो है कांधा हबीब से सही है सरकार जी कल्याण मां इश्करा झंडा लगा मैनू माही बिरह ढोलन दा लगा मैनू माही मिसरा है राचा दर्द दिया मांदी लोकां खबर न काई इश्करा झंडा लगा मैनू माही मुखे मर्ज मारियो सैयद हथ सगाई इश्करा झंडा लगा मैनू माही बिरह ढोलन दा लगा मैनू माही हाना सा पंहिंजे अंदाज में तव्हांखे
वाह दादा कंबर वाह वाह दादा वाह सुहाणे हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा हुजूं साई खां साई पोइ खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं। घड़ो भगो मुंद मुई वसीला विया घड़ो भगो मुंद मुई वसीला विया तंहिंखां पोइ सुहा सॾ मेहार जा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे। साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। राधल ही ॾींहं जेके हुजनि इहे ॿोॾ जा माण्हुनि जूं हालतूं इहे बि वञी असां ॾिसी अचूं ज़रूरु सुभाणे जेके रंग हुजनि उहे वरी ॿोॾ जे हवाले सां ज़रूरु असां उहे खणी अचूं। पर ही जेका अॼोकी असां ॻाल्हि करूं शाम जो त भेटाई साईं जो जेको उर्स मुबारक हुजे उहो सादगी सां मल्हाई वञे पर उन जी पचारत असां ज़रूरु करूं करणी पवंदी हुजे ॾाहनि जी ॻाल्हि ऐं हिन तकलीफ़ुनि सां माण्हू कीअं मुंहुं ॾेई निकिरी वेंदो हुजे इहो उन जे भेटाई साईं जे वाई बेत इन सॼे मां असांखे मिलंदो बि हुजे ऐं मारवड़नि जी प्रचार हरदम कंदा हुजो ऐं मारवीअ जो जे बेत पढ़ूं असां वायूं ॿुधंदा हुजूं त भेटाई साईं इहो ई चवंदो हुजे त पंहिंजे माण्हुनि जी जेका हुजे सार लहणु खपंदी हुजे उन्हनि जे तकलीफ़ुनि जी ॻाल्हि करणु खपंदी हुजे मारवी महलनि में रही करे सुख में उन्हनि सां गॾु हुअणु खपंदो ज़रूरी हुजे छो त उहो माल मता जेके बि उन्हनि जी रहणी करणी हुजे उनखे भेटाई साईं ॾाढे सुहिणे नमूने पंहिंजे रिसाले में असांखे ॻणे ॿुधायो हुजे ऐं हींअर त ॾिसंदा हुजो त भेटाई साईं दरिया खे बि वरी सुहिणीअ जे आधार चयो हुजेसि दरिया तो ते दां ॾींदुसि ॾींहुं क़यामत जे माना ही दरिया जा जेके कॾहिं कॾहिं दरिया बादशाह पंहिंजे मौज में अची वञे पोइ उन में दरिया बादशाह खे बि भेटाए केरु पर उनखे बि भेटाई साईं मयार ॾिनी हुजे समुंड खे बि चयो हुजेसि त तूं सुर्कियाई हुजे मूं लाइ हिकिड़ी सुर्की बराबरि हुजे ऐं दरिया वरी जॾहिं इहो सुहिणी खे ॿोड़ियो हुजे जीअं हींअर असां जूं न्याणियूं हुजनि सूरमियूं हुजनि जेके भेटाई जूं जेके हमेशह पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे ॾुख बुख सांगे हीले वसीले पंहिंजे महिनत पंहिंजी किरत वसीले उहे हींअर ॾुखियूं हुजनि ॾाढियूं त उन लाइ भेटाई साईं केॾो न सुहिणी ॻाल्हि कई हुजे। डॉक्टर साहिबु भेटाई साईं जी जेका मूं ॻाल्हि कई हुजे त भेटाई साईं जूं 7 सूरमियूं हुजनि उन आधार असांखे भेटाई साईं पोइ जाग्राफी बि सम्झाई हुजे उन्हनि जी रहणी करणी बि सम्झाई हुजे पोइ सुहिणी जे रूप में ससुई जे रूप में हुजे मारवी जे रूप में हुजे सावण घेड़े सभ का ही सरही सियारे तन विधाई तार में अरवाह जे आरे मोहब्बती मारे कोन्हे दाद दरिया मुर्शिद लतीफ़ साईं जो जेको असां वटि इल्म ऐं दानाई जो सिलसिलो आहे मां तव्हांखे तारीख़ जे हवाले सां ॿुधाए वञा त डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्फ जर्मनी जो रहाकू हो हुन लॻभॻि 1866 में भेटाई जो पहिरियों रिसालो छापे वारो रिसालो छपरायो हो पर उन खां पहिरीं तारीख़ में असांजा साञाहवनि दोस्त ॿुधनि पिया त मूं जेके अंग अखर पढ़िया आहिनि 1863 या 60 जे अरसे में हुन छा कयो त सोरठ जो जेको सुर आहे उन जो जर्मन ज़बान में तर्जुमो कराए ऐं पंहिंजा जेके उते इलाइक़े जा रहाकू आहिनि उन्हनि में उन ॻाल्हि खे हिकिड़े इल्मी रिसाले में उनखे छपरायो। हुन जो मेन मक़सदु इहो हो त जेको भेटाई जो रिसालो आहे
उन में इल्म, दानाई ऐं हिकमत अमली शामिल आहे। उहा उते जा जेके जर्मनी जा माण्हू आहिनि उहे बि उन ॻाल्हि खे सम्झनि त सिंध जे हिकिड़े ख़िते में बर सग़ीर जे हिकिड़े ख़िते में अहिड़े क़िस्म जो बैतनि जी सूरत में असां वटि ख़ज़ानो मौजूदु आहे। ॾिसो, जेतोणीकि हींअर असां वटि पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में, सिंध में ॾिसूं था त ॿोॾि जी जेका सूरत हाल आहे उन में माण्हुनि जा घर, माण्हुनि जो ईअं सम्झो त फसल, माल मताह, इहे सभु शयूं तक़रीबन हिकिड़े माना थोरे विथी में 2-3 ॾींहंनि जे अरसे में सभु शयूं हिकिड़ी अचानक हिकिड़ो पैनिक क्रिएट थियो आहे। हूंदो ईअं आहे त हिकिड़ो ॿियो ॾिसो पहलू जेको आहे उहो इहो आहे त असां हिते असां वटि जेका इंतिज़ामी सिलसिला आहिनि उन्हनि इंतिज़ामी सिलसिलनि असांखे मुकमिल तौर ते महफ़ूज़ न कयो आहे ऐं असां ईअं सम्झो त जीअं बे यारो मददगार हींअर मौजूदा हालात लॻा पिया आहिनि। इन में तव्हांखे ख़बर आहे, मां इहो तव्हांखे अर्ज़ु करे वञा त नफ़्सियाती तौर ते बि माण्हुनि खे इलाही सॼो हाञो पहुतो आहे। के तमामु घणा हातिक माण्हू हूंदा आहिनि जेके ॿोॾि या अचानक जेकॾहिं को ज़िलज़िलो अचे या अहिड़ी का सूरत हाल हुजे त हू हातिक थी करे ॿियनि जी बि मदद कंदा आहिनि। न त काफ़ी माण्हू अहिड़ा अथव जेके वीचारा माना पाण बि माना ईअं सम्झो त इलाही मुश्किलात या उन परेशानियुनि जो शिकार थी वेंदा आहिनि। जेकॾहिं साइंस जे इल्म में असां ॾिसूं पिया त उनखे असां साइको सोशल सपोर्ट चवंदा आहियूं। त यानी माण्हुनि खे उन ग्रीफ मां, माण्हुनि खे उन पैनिक मां जेको अचानक उन्हनि सां ट्रेजिडी थी आहे उन सिचुएशन मां हाउ वन शुड कम अप इन अ नॉर्मल लाइफ, उन में तव्हां कीअं माण्हुनि खे वठी अचो। त मां तव्हांखे इहो ॿुधाए वञा त भिटाई जा जेके बैत आहिनि उन्हनि में एतिरी सघ, एतिरो इल्मु ऐं एतिरो वज़न आहे जो मां इहो बि अर्ज़ु करे वञा त हींअर जेकॾहिं असां पूरी सिंध में जिते जिते माण्हू रहनि था कैंपनि में या रोडनि ते या जिते उते असां भिटाई जा बैत ऐं उन जी प्रचार कयूं। हिकिड़े पासे आम तौर ते रज़ाकाना तौर ते तव्हां रिलीफ जो वर्क जेको आहे उहो कयो पिया, छो जो रिलीफ बि हींअर फ़िलहाल तव्हां वटि हूंदा। रेस्क्यू ऐं रिलीफ माण्हुनि खे उन इमदादी सूरत हाल में खाधो पहुचाइण ऐं माण्हुनि खे महफ़ूज़ जॻहियुनि ते मक़ामनि ते पहुचाइण ऐं रिहेबिलिटेशन जो कमु। ऐं हाणे हिन खां पोस्ट फ्लड जेका सिचुएशन क्रिएट थींदी उन में फर्दर तव्हां डेवलपमेंट या अहिड़े क़िस्म जो कमु करे सघो था। त हिन सूरत हाल में बि मां चाहियां, मुंहिंजी इहा बल्कि गुज़ारिश बि आहे त हिन प्लेटफॉर्म तां बि जिते जिते भिटाई जो पैगाम ही पहुचे पियो या ॿियो न त जेके उर्स जा 2 ॾिहाड़ा आहिनि उहे असां जिते जिते रहूं पिया उते असां भिटाई जे रिसाले खे पढ़ूं, भिटाई जा बैत पढ़ूं ऐं उहे कॉन्सेप्ट जेके असांखे कंहिं माना ईअं सम्झो त परेशानी मां कढण वारा कॉन्सेप्ट हुजनि उहे पढ़ी करे असां पंहिंजे पाण खे थोरो रिलीफ महसूस कयूं। तव्हां सही चवंदा हुजो त हींअर माण्हू तकलीफ़ में हुजनि, हींअर उन्हनि वटि अजोब न हुजे, ऐं वरी इहे माण्हू वेंदा हुजनि जेसि ताईं उहो पंहिंजी उन अंगण ते वञी आबाद थींदा हुजनि, पंहिंजा कख ठाहींदा हुजनि, पखी पखण वांगुरु आख़िर वॾींदा हुजनि, एसि ताईं हू हुनजी तकलीफ़, एसि ताईं साथ जी ज़रूरत हुजे, एसि ताईं बैत पढ़ण जी ज़रूरत हुजे, एसि ताईं उन्हनि खे हौसले ॾियण जी भिटाई जी वाई हलंदी हुजे, हू पंहिंजो घर ॾींदो हुजे, यानी हुनखे मायूसी न थींदी हुजे। तमामु सुहिणी ॻाल्हि कई आहे, तमामु जाखोड़ हुजे या मुंहिंजी उहा पोइ जाखोड़ ॾे वेंदी हुजे, ईअं न हुजे त मुंहिंजो सभु कुझु वियो आहे कीअं ज़िंदगी गुज़ारा, पर भिटाई साईं चवंदो हुजे त न इहा तुंहिंजी जाखोड़ हुजे, इहो तुंहिंजो साबित कदम हुजे, हिन मां वधंदो हुजे तूं, हा न। हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, घर हित ड्रहियो हुजे वरी हित ठाहींदा हुजे, वरी उन मां असांखे ॿूटो फुटंदो हुजे, उते सबक़ मिलंदो हुजे त जिदोजहद ज़रूरी हुजे। बिल्कुलु। ॿियो ॾिसो साईं, हीअं आहे त मुख़्तलिफ़ जेकॾहिं तव्हां सोसाइटी जा डायनेमिक्स पढ़ंदव त चेंज, तब्दीली इज़ इनएविटेबल। बेशक उहा कॾहिं नेचुरल जेके फ्लड्स या रेन्स ईंदा आहिनि उन्हनि जे करे या मैन मेड कैलेमिटी हुजे या ॿियो को डिज़ास्टर हुजे उन जे करे, असल ॻाल्हि इहो आहे त जिते शयूं कोलेप्स थियनि थियूं उतां खां वरी रीस्टार्ट थियनि थियूं। इहो हिकिड़ो नेचुरल साइकिल आहे जेको दुनिया में हलंदो रहे थो। ऐं असां अगरि इन कॉन्सेप्ट खे बि पंहिंजे हिन सॼे मैसेज सां या हिन दुआ सां अगरि शामिल कयूं था त ही नाउमीदी में ज त ओॾी थिए उमेद खे,
यानी असांखे जिते नाउमीदी आहे उते असांखे माण्हुनि में उम्मीद उम्मीद क्रिएट पैदा करणु भिटाई जे हुन मां आहे। बाक़ी हिकिड़ी हक़ीक़त आहे त इम्तिहान नबियनि ते बि आया आहिनि, हा, बिल्कुलु। हींअर इम्तिहान जी घड़ी यकीनन असां ते आहे, पर असां इन इम्तिहान में बि सब्र, सान्याह, हिक ॿिए जो एहतराम करणु ऐं उहे माण्हू जेके पंहिंजा ॿचिड़ा पंहिंजूं न्याणियूं वठी करे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हींअर आरज़ी तौर ते वेठल आहिनि, उहे बि हिक ॿिए में ईअं सम्झो त उहो असुल जेको सिंधियत जो रूप आहे उन खे जारी ऐं सारी रहनि। त आउं सम्झां पियो त असां ईअं सम्झो त इहो अमल असां अगरि जारी रखूं था त असां हिकिड़े पासे भिटाई जे रस्मनि में शामिल थियूं पिया, ॿिए पासे असांखे जेका हींअर ईअं सम्झो त जदीद इल्म जी ज़रूरत आहे, इहो बि हिकिड़ो तव्हां वटि जदीद इल्म जो कॉन्सेप्ट नौजवान कमु कंदा हुजनि, नौजवान पढ़ंदा हुजनि, भिटाई जी ॻाल्हि खे वधाईंदा हुजनि। काफ़ी इलाइक़नि में आउं तव्हांखे ॿुधायां त भिठिया जे इलाइक़े में या ॿिया पस गिरदाई में मूं ॾिठो आहे त ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी में शागिर्द बि इहो शेयर कनि था त उन्हनि छा कयो आहे जो हींअर पंहिंजा नंढा नंढा ग्रुप्स ठाहे माना बग़ैर कंहिं माना ऑर्गेनाइज़ेशन जे बग़ैर कंहिंजी सपोर्ट जे नंढा नंढा फंड्स क्रिएट करे उन मां मुख़्तलिफ़ जेके रिलीफ जूं सर्विसिस माण्हू कनि पिया। मूं हिकिड़े हंधि डॉक्टर साहिब ॿुधो हुजे पाड़ोसी मुल्क में हुजे त शागिर्दनि खे ज़हनी तौर कीअं तयारु करणु खपंदो हुजे, उन्हनि खे इहो वापार वणज वापार सेखारींदा हुजनि, नंढी लेवल खां वठी हुनखे 1000 ॾियो त उन मां कीअं कारोबार कंदा हुजनि। हाणे उन ॻाल्हि जो मूं वाक़ई अंदाज़ो लॻायो हुजे त हिते जेके असांजे सिंध जा माण्हू नौजवान हुजनि उहे राधुल ईअं ई कंदा हुजनि। अब डॉक्टर साहिब ॾिना हुजनि 500, अधे 500 ॾिना आहिनि, फ़क़ीर साईं 500 ॾिना, 500 उन ॾिना आहिनि, राधुल ॾिना हुजनि, अब रामण ॾिना हुजनि, इहे घणा थिया हुजनि। अब इन खे मिलाए करे अब 10 माण्हुनि जो खाधो ठही पियो हुजे न, 10 माण्हुनि जो सूर लही पियो हुजे, इहे केरु कंदा हुजनि, इहे शागिर्द कंदा शागिर्द। ऐं अगरि राधुल वेठल आहे त उन में इहो बि सिंध में जेको हथ जो हुनुर आहे, खोड़ सारे कैंपनि में न्याणियूं तव्हां ॾिसंदव त उन्हनि छा कयो आहे, रलियूं, रलका या ॿियो जेको हथ जो हुनुर आहे उन्हनि खे ठाहे करे उहे शयूं वरी फ़रोख़्त करणु शुरू कयूं, माना हुननि पंहिंजो रोज़गार जो सिलसिलो शुरू करे छॾियो। इहा ई आहे त माना हिकिड़ी नई उमेद वरी उन सिलसिले खे जारी रखनि। नंढड़ी साई वठूं, पोइ ॾाढो कंबर वेठो हुजे त नौजवान सोणे मां हिकिड़ी वाई बि ॿुधंदा ॻाल्हियूं त करे हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा हुजूं, साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा त असां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। केतिरा ॾींहं असां पंहिंजे ॾुखनि दर्दनि जी ॻाल्हि कंदा हुजूं, वणज वापार जी ॻाल्हि कंदा हुजूं, पंहिंजे ज़िंदगी जी ॻाल्हि कंदा हुजूं, पर जेके सूंहां हुजनि, जेके ॾाहा हुजनि, जेके अव्हांखे ज़िंदगी जो सबक़ु ॾींदा हुजनि, जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हुजे, उन जो अॼु उर्स मुबारक शाम जो हुजे, यानी इहो 14 सफ़र ते 13 जी शाम 14 जी राति पवंदी हुजे, जीअं सिजु लहंदो हुजे त भिटाई साईं जे उर्स मुबारक उअं त मूं फ़क़ीर ते राधुल अचु वञ मूंखे केतिरा साल थिया हुजनि, आउं ॾिसंदो हुजां चादर चढ़ंदी हुजे, पोइ कॾहिं ख़ुशियूं, कॾहिं लाॾा, कॾहिं सहरा करे उनजी उर्स मुबारक ते ॾिसंदा हुजो त उनजो बेज़ार कंदा हुजनि। भिटाई ॾुख खे कॾहिं बि ईअं ॾुख न सम्झंदो हुजे, भिटाई चवंदो हुजे ॾुख में बि हिक ॿिए सां खिली मिली ॻाल्हाईंदा हुजो, ॾुख वंडींदा हुजो, विराईंदा हुजो, अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार, यानी सूर हिक ॿिए जी पचार करे विराए ॾियूं, हिक ॿिए खे ॾियूं त सूर घटि हिसो हुजे, उनखे सूरनि खे विराईंदा हुजूं तॾहिं घटिजंदा हुजनि। अब पाणी बि हींअर जो मसइलो करे कॾहिं अबा ॾिसो त असांजी विचोली सिंध ॿुॾंदी हुजे, कॾहिं मंछुर में मसइलो हुजे, कॾहिं अबा सिजावल ठटो, अबा इहो अबा छा थींदो हुजे, अबा इतां जेको हुजे पाणी घणो हुजे, इतां पाणी खे धार कंदा हुजूं, अबा इहो माना विराइणो हुजे, इहो सूर विराइणो हुजे, अबा मंछुर में मसइलो हुजे, अबा हितां विराईंदो, पर जिते पोइ बि तकलीफ़ हुजे न, उन तकलीफ़ मां कीअं, पर इन पाणीअ में सुहिणीअ कीअं भोॻियो हुजे, हा इन दरिया में कुंडनि खे ॾिसी करे सुहिणी कीअं पार पुगी हुजे, तकलीफ़ हुजे न अबा, अबा सियारे जी राति हुजे, सुहिणी जेका हुजे दरिया घड़ी
हुन पार वञण लाइ करे घरो भॼी पियो हुजे जीअं घर भॼी पिया हुजनि घर किरी पिया हुजनि सामान लुड़ी वियो हुजे रुगो जान बची हुजे हा कपिड़ो लटो बि न खयो हुजे मां वेंदो हुजां कैंपुनि में ॿुधंदो हुजां की मुंहिंजूं भेनरूं रोअंदे ॿुधाईंदियूं हुजनि अदा रामण मूं हिन ॿार खे कुल्हे ते हिन खे मूं बाह में खयो हुजे असांखां हीअं हलंदे ॿार छॾाइजी हुजे उहो लुड़ी वियो हुजे अंदाज़ो कंदा हुजो त हू ॿुधाईंदियूं हुजनि ॿुधी ॿुधी मुंहिंजूं अखियूं भरिजी अचनि पर जॾहिं आउं सुहिणी कई भिटाई साईं जे बेतनि खे हिननि खे ॾिसां त पोइ उहा तकलीफ़ उते हूंदी हुजे जेको सही वेंदो हुजे जेको तकलीफ़ मां पार पुॼंदो हुजे अबा असुल ज़िंदगी उहा हुजे सो मालिक साईं बि ॾींदो हुजे मंज़िल बि माणींदो हुजे उनजा ॾुख बि उहो मालिक लाहींदो हुजे माण्हू हर हाल में जितो हुजे बीठो हुजे हा किरण हिमत हारण वारी ॻाल्हि न हुजे भिटाई साईं चइजे त सदायती सबका बुख न बासे का जे ही ते ही ज़ात जी जुंबश न आहे जाए मुसी हले सा जा जीव मिठो ई न करे वाह रामण वाह हा अबा जेको बुख बुख न करे जेको रोए न ससु ई चवंदी हुजे रोए न मुंहिंजी सरती उहा मूंसां हलंदी हुजे उहे अबा गुज़री वेंदा हुजनि हा ॾाढा सोहणीअ में वरी भिटाई जी हिकिड़ी मां हुजे बेत जी लाइन मां हमेशह पढ़ां त न को संदो सूर जो न को संदो सिक अदद न आहे इश्क पुॼाणी पाण लाइ ॾाढा ॿुधाईंदो हुजे माना सुहिणी मां वाई ॿुधाए सरकार की सोनी मां वाई आहे जंहिंजा बोल आहिनि या इलाही टे तरह मान वरा वञी पार फिरनि जी कदा जस कुन में घुराए घरां मिसराए बि आहे पसो पारे वारियूं ॾिसो ॾोह डरां या इलाही टे तरह मान वरा वञी पार फिरनि जी
ये लतीफ़ो हिकिड़ी नंढड़ी रधल साई वठंदा हुजूं लाज़मी हुजे तो साई हिकु नाज़रीन साई जो टाइम हुजे हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा हुजूं साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा त असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं। ईंदे चवनी आव वींदे चवनी वे ईंदे चवनी आव वींदे चवनी वे छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजांइ प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो। असां इहो बि ॾिसंदा हुजूं त जिते जिते नंढड़ा बालक ॿिया हे कैंपुनि में रहिया पिया हुजनि इन में इहे तंबू में रहिया पिया हुजनि ऐं इन गर्मी में बि रहिया पिया हुजनि के त मानी लाइ जेके हुजनि अबा उन्हनि जूं अखियूं आतियूं हुजनि उहे बुख में उन्हनि खे सच पुछंदा हुजो उन्हनि खे बुख बि ॾाढो ॾुखियो कंदी हुजे अबा सुम्हण बि ॾुखियो कंदो हुजे उते बुख बि ॾुखियो कंदी हुजे पोइ बेटा साईं इन करे त जेको हुजे पंहिंजनि मारवाड़नि जी वरी वरी ॻाल्हि इन लाइ रखी हुजे अबा से न सघे त बेटा साईं ॻायो ई हुजे उन ते त चयो ई हुजे भई त ज़रूरु हुजनि पर अबा जोगी सामी सन्यासी अबा पोइ जेके मारवाड़ा माण्हू हुजनि अबा जेके
ॾोथी माण्हू हुजनि अबा जेके ॾियारी कमाइनि ॾियारी खाईंदा हुजनि न उन्हनि जी ज़िंदगी खे अबा उन्हनि खे त भेटाई साईं वरी वरी इहो सम्झो त हिकिड़ो जेको वॾो हुजे उहो उन्हनि खे कीअं संभालींदो हुजे अबा उन्हनि जे ॾुखनि खे कीअं ॾिसंदो हुजे उन्हनि जी रहणी करणी खे अबा उन्हनि जे मथां छपर छांव कीअं थी बीहंदो हुजे इत ख़बर पवंदी हुजे अबा सोखीअ भाए सभु को हो कीअं तूं ई तूं हा मोला मथां मूं बुढ़ो मला अॼु बाझ जो भेटाई साईं अॻे चयो हुजे अबा सोखीअ में सभु को ईंदो हुजे पर ओखीअ में तूं पंहिंजो पाण ते वक़्त गुज़ारे वञे अबा जेका ॾुखियाई हुजे उन मां निकिरी वञो सो अॼु भेटाई साईं जी प्रचार कंदा हुजूं त अबा संछर जो ॾींहुं हुजे असां राधुला सां सोचियो हुजे त असां दरगाह ते वेंदा हुजूं हा न पर उते अबा दरगाह जिथे मारवाड़ा हुजनि असां चयो हुजे अबा पाण हिते महिराण टीवी जो ही अंगण हुजे ही भिटाई जो हफ़्ते जेको हुजे उहो चयो हुजे कि हाणे जेको हफ़्तो अचे उनमें असां पंहिंजे मारूड़नि सां गॾु हा बा उन्हनि सां ज़रूरु सो अवां सां हीअ प्रचार अवां जी थींदी हुजे उते भिटाई साईं जे उर्स जी ॻाल्हि थींदी हुजे अबा 14 सफ़र ते भिटाई साईं जो उर्स मुबारक थींदो हुजे सो उन में अबा दुनिया बि ईंदी हुजे दुनिया जा माण्हू हिते ईंदा हुजनि अंग्रेज जेके ॿियनि मुल्कनि विलायत में ॾाढो वियो हुजे उते बि ॾाढा उते वियो हुजे न पोइ ॾाढा हितां खां इहो वेंदो हुजे हिते अवां जी असांजी पंहिंजी रहणी करणी हुजे हाणे राधुल जी पंहिंजी रहणी करणी राधुल हिते पंहिंजी देगड़ी चाढ़े जड़ी चांहि ठाहे जड़ी मानी पचाए हिन जे बाबा उते आहिनि करण वारा पंहिंजा पाकिस्तानी उते वेठा आहिनि भिटाई जा अहिड़ा मुरीद वेठा आहिनि जो रिसाला अंग्रेजी में उर्दू में सिंधी में लिखियो वेठा आहिनि वॾा अदीब वेठा लख माण्हू पाकिस्तान जो पेरिस में महफ़िल में ॿुधण आया सदर साहब पाण अची वेठो फ्रांस में उन जो भिटाई पूरी दुनिया जो आहे इमाम आहे को वॾो आहे कोई शाइरी न आहे पाण अची वेठा हुए सदर पंहिंजो सफ़ीर हो ॿिया वॾा हा हितां 5 माण्हू ईंदा आहिनि 91 में वियासीं वरी 90 में वरी 95 में 2014 में तुर्की मौलाना रूमी ते दरगाह ते उर्स मुबारक उन में ॻाई हल माना उन वक़्त में भिटाई साईं रूमी जो रिसालो खणे भिटाई साईं खे कहिड़ी ख़बर हुजे उते ॾाढो कंबर वञा उते रूमी जो कोन्या में हाणे भला वेझर में के मुल्क गयो हुजी 14 में जी वियो आहियां पोइ वरी कोन बाजी हिते पंहिंजो सॼो पाकिस्तान समुंड इस्लामाबाद कराची हा हो दुनिया में ॾाढो त दुनिया में दरगाह ते सीनियर आऊं आहे हा उही आहे त ॾाढा मूंखे हर वीचारा विया हलिया हाय हाय ॾाढा घणा साल सोयल ॿुधायो 58 साल पढ़ण में लॻा हुजनि हा 76 साल उमिरि आहे माशाअल्लाह अञा बि माना बार जो तो खणी दरगाह ते हलियो अञा हलंदा हुजो असां बि दुआ करे सॼो के ॾाढा भिटाई साईं जी जेका ॻाल्हि हुजे प्रचार उनजी रहणी करणी खे ॾाढा ॿुधी उनजो असर केतिरो थियो हुजे उनजो असर सां जीअं वॾा थिया आहियूं हिन इश्क में सरकार जे में अञा मूंखे का ख़बर कान्हे एॾो इश्क आहे लतीफ़ सरकार जी वाई सां जो मूंखे ज़मानो यादि ई न आहे हिन वाई में आहे इन इश्क में आहे का ख़बर ई कान थी पवे लतीफ़ सरकार एॾो नवाज़ो आहे ॻाइण मां अञा ढो न थियो आहे अञा ढो न थियो हुजे माना ज़िंदगी बस हिन में अर्पे सॼी हुजे रात वेहंदो आहियां सुबुह ताईं उठां कोन न को ढो थी माना उहा समुंड वारी सुर्की आहे माना समुंड बि सुर्की बराबर हुजे इहो इश्क हुजे चौथी पुछताई दादा इहा पोइ कैफियत कीअं थींदी हुजे दादा इहा बस पोइ भिटाई ॾे हाय 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 दादा कॾहिं पढ़ी कॾहिं रोअंदो हुजी कॾहिं खिलंदो हुजी इहा कैफियतूं थींदियूं दुआ में रोयो ॾियां राग में रोयो ॾियां इहे सूर आहिनि न
हा। सॼो सूर हुजे, सॼो सूर हुजे। खाओ घणा कन थोरा कान्हे सुर। सूरे वधार बिना जे डाटार झोली पाए मुंहुं झोली पाए जल दादा कहिड़ो सुर पढ़ंदो हुजे जंहिंमें माना कैफ़ियत सफ़ा मटिजी वेंदी हुजे? बस पोइ उहा कैफ़ियत जेका मटिबी आहे हा उहे सुर आहिनि जेके उहे कुझु कोहारी आहे ससुई आहे हा। सुर ठाहे ॿियो हाणे तव्हांखे ही ॿुधायां थो जेको रामकली हा, इहो ज़रूर मां ॿुधायां हा। ससी जो कहिड़ो सुर पढ़ी दादा पोइ अखियूं भरिजी अचनि हा, माना उहा उहो बस सूरनि वारो जेको आहे कोहारी आहे हो हुसैनी आहे कोहारी उहो पढ़ंदो हुजे त यानी माना इनमें दादा जी सुहिणी पढ़ंदो हुजे त पोइ उहा सॼी दरिया वारी उहा दहशत माना ईंदी हा न इहो दरिया इहे माण्हू वारा इहे जेका वीचारा मुतशिर आहिनि बोर्ड वारा हा सभु ॾिसूं दादा केतिरे अरसे में भला इहो रिसालो यादि कयो हुजे इहो सिखियो हुजे? लतीफ़ सरकार जी महिरबानी आहे 4 रातियूं ॻाईंदुसि त जेको पियो पढ़नि 4 रातियूं ॻाईंदो हुजे हा सॼी राति सॼी? मटाए हा ॿी राति वरी ॿिया पढ़नि वरी रिसालो त सम्झाए हा मूंखे ख़बर कान्हे मूं सुर्की भरी आहे बेटा जो बैत आहे तुम दरिया हम चिड़िया चूंच भर मैंने पिया मूं हिकिड़ी चूंच भरी आहे वाह ही सम्झाए बेचाई जेको औंती न आहे रिसालो जो बसि उन मां असांजो गुज़ारो थिए पियो थिए पियो बेटा ई साईं पंहिंजे फुकरा सां वॾी हुनजी सभु कुझु दौलत उहे फ़क़ीर फुकरा हुजनि हा न जेकी कुझु अर्ज़ु कंदा आहियूं सुठे रोई पूरो कंदो बसि बेटा ई साईं वरी अहिड़ो अमीन बेड़ो ॾाहो अमीन बि त लीके ॾिनो हुजे अबा हिते तूं रहियो पियो हुजे अबा हिते ई रहियो पियो दादा उहो दौर हुजे चवां साईं मूंखे बि हितां हीअ कुंडड़ी ॾेई छॾियो असां वेठा हुजनि हा असां बि रज़ल ईअं न हा असां बि अहिड़ो अमीन अहिड़ो ॾाहो जंहिंखे माना हलियो वेंदो हुजे न का तलब न का सभु बाबा फ़क़ीर फुकरा जो मुंहिंजो हुजे अबा रहियो पियो हुजे हाय हे बेटा अहिड़ो अमीन सही बेटा ई साईं अहिड़ो हिकिड़ो अमीन बि हुजे माना इहो मॉडल हुजे असांजी इहा सुञाणप हुजे भिट सां हा न साईं हिते ॾिसो त पोइ हिते असांखे ढंढ मंछुर ढंढ कराड़ ढंढ बेटा ई साईं अबा ॾिसो उन में पाणीअ खे साम्हूं रखियो हुजे हा न साम्हूं रखियो हुजे अबा करार कप ते हुनखे ख़बर हुजे त हिन में पाणी केतिरो ऊनो हुजे इहा हिते हुजे करार सुकंदी हुजे त माना असांखे तकलीफ़ थींदी आहे न हाणे त तार वहंदी हुजे ईअं मंछर दरिया सामुंड रखे बि भिटाई साईं कीअं हुजे सामुंडनि खे कीअं ॻायो हुजे इहो हाणे त उहा साॻी कैफ़ियत ज़ाहिर थी पई डॉक्टर साहिबु तव्हां हिकिड़े उस्ताद जी हैसियत सां भिटाई साईं खे हीअ त भिटाई साईं जा यानी रिसाले खे पढ़ण वारा ही उहे अमीन हुजनि जेके बेत खे अॻिते पुॼाईंदा हुजनि उन अमानत खे ॿियनि ताईं मुंतक़िल कंदा हुजनि असांजे माण्हुनि जी रहणी करणी उहा भिटाई साईं जे बेतन वारी हुजे या उहे जेके घेड़ गस उहे रहिया न हुजनि इन जे करे माण्हू तकलीफ़ूं बि ॾिसंदा हुजनि तव्हां हिनखे कीअं ॾिसंदा हुजनि? हाणे हीअं आहे त लतीफ़ साईं जो पैगाम माना नियाणियुनि खे जेके वॾी उमिरि जूं औरतूं आहिनि या जेके फ़क़ीर आहिनि उन्हनि खे यादि आहे ज़बानी यादि आहे जीअं हींअर बि फ़क़ीर साईं इहा ॻाल्हि कई त रिसाले जा जेके बैत आहिनि उहे अमुल बैत इलाही तादाद में आहिनि तव्हांखे यादि हूंदो त पंहिंजो जिंजी साहिबु जेको रिसालो तरतीब ॾिनो आहे उन में बि हुन सिंध जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कचहरियूं करे उन्हनि खे सहेड़े हुन रिसालो तरतीब ॾिनो आहे ऐं असुल इहो आहे त मुंहिंजी जेका वरी पंहिंजो रिसर्च जो कमु आहे तहक़ीक़ी कमु आहे उहो आहे समाजियात सां सोशियोलॉजी ऐं शाह साईं जा जेके बैत आहिनि उहे कीअं आहिनि अच्छा उन में इहो थियो आहे त मूं सिंधी में बि पंहिंजूं लिखणियूं जारी रखियूं आहिनि लिखंदो रहंदो आहियां पर ख़ासि तौर ते उन में भिटाई असांजे सिंध जा समाजी क़दुरु रीतूं रस्मूं ऐं उन खां पोइ तसवुफ़ जो जेको पैगाम आहे उहो ऐं वरी इतफ़ाक़ इहो थियो आहे त अंग्रेज़ी में बि मुख़्तलिफ़ जेके आर्टिकल्स आहिनि माना मुख़्तलिफ़ रिसर्च आर्टिकल्स ऑलमोस्ट आई हैव बिन राइटिंग एंड दीज़ आर सर्कुलेटेड ओवर द वर्ल्ड यू नो
and almost a large number of people are engaged in reading the different articles over the world. पूरी दुनिया जा माण्हू पढ़नि था. मां तव्हांखे नंढिड़ो ॻाल्हि करे वञा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हींअर कीअं था. हाणे इटली जी यूनिवर्सिटी जो हिकिड़ो प्रोफेसर आहे, उन हींअर अक्टूबर जी 6-7 तारीख़ ते हिकिड़ी कॉन्फ्रेंस थियणी आहे. मुंहिंजो आर्टिकल उन्हनि पढ़ियो, शाह जो राग एज इको ऑफ पीस एंड टॉलरेंस एज सोशियोलॉजिकल एनालिसिस. त उहो पढ़ी करे अकेडमिया जे प्लेटफॉर्म तां उन्हनि मूंखे इनवाइट कयो त तव्हां भेटाई साईं जे इनखे असां आम माण्हू खे बि सिंधी में ॿुधाईंदा हुजो त उन बिल्कुलु आर्टिकल खे बिल्कुलु. त उहो यानी लतीफ़ साईं जो जेको पैगाम आहे उहो माना अमन जो पैगाम आहे. इहो रिसालो आहे ऐं उन जो समाजी तजज़ियो. इहो जेॾी महिल हुननि चयो त तव्हां हिते ईंदो त बि असां तव्हांखे फैसिलिटेट कंदासीं, पर जेकॾहिं मौजूदा सूरत हाल में पाकिस्तान में फ्लड आहे या अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे त तव्हां ऑनलाइन बि पढ़ो, असां तव्हांखे इनवाइट कयूं था. ॾिसो, दुनिया में जेकॾहिं तव्हां तसवुफ़ जे पैगाम खे ॾिसो था इल्मी इदारनि में, त हेसी ताईं घणे भाङे मौलाना रूमी खे या हाफ़िज़ शिराज़िया या ॿिया जेके शाइर आहिनि या जन जो पैगाम आहे उहो पढ़ायो वियो आहे. अलामा इक़बाल जो बि तव्हांखे ज़िक्र उन में मिलंदो, या ॿिया जेके सूफ़ी कॉन्सेप्ट आहिनि. लतीफ़ साईं जी जेका शाइरी आहे उन खे बि असांखे हक़ीक़त में बैन अक़वामी सतह ते माना मञता ॾियारण में असांखे अञा अॻु भरो थियणो पवंदो. उन में तहक़ीक़ी जेको कमु आहे उन में अञा असांखे अॻिते वधणो पवंदो. ॾिसो, असुल ॻाल्हि इहा आहे त साइंस जो इल्मु हुजे, उन में या कंहिं ॿिए टेक्नोलॉजी में तव्हां पढ़ंदा हुजो, पर ही अहिड़े क़िस्म जो कॉन्सेप्ट आहे जंहिंखे तव्हां गॾु खणी करे हली सघो था. हिन मां तव्हांखे असल मां जेका शइ मिले थी उहा विज़डम मिले थी. हिन मां जेको तव्हांखे फ़ाइदो मिले थो, तव्हांजा एनालिटिकल स्किल्स जेके आहिनि, शयुनि ते तजज़िये करण जा जेके स्किल्स आहिनि, शयुनि में डिफ्रेंशिएट करण जा, तफ़रीक़ करण जा जेके स्किल्स आहिनि, या ईअं सम्झो त अंगनि अखरनि खे सही तरीक़े सां सम्झण जा जेके क़ाबिलियत आहे, उहा तव्हांजी अञा वधीक ओसर खाए थी, निखरे थी. इहो माना ईअं सम्झो त मुंहिंजी ज़ाती राय न आहे, पर जेके स्कॉलर आहिनि, जेके आलिम सगोरा सिंध मां या ॾेह तोड़े परॾेह जा माण्हू आहिनि, उहे इन ॻाल्हि खे मञनि था. जेकॾहिं असां इन पैगाम खे वरी इल्मी नुक़्ते निगाह सां ॾिसूं था त हिन जा बुनियादी तौर ते 3 डायमेंशन्स असांखे इंटरलिंक्ड नज़र ईंदा आहिनि. आउं सम्झां पियो उहो हिकिड़ो इंतिहाई मुनफ़रिद ऐं यूनिक कमु आहे मुर्शिद सरकार जन जो. ॾिसो, जेके ईअं सम्झो त बहादुर औरतूं हुयूं सिंध जूं, उन्हनि जूं कहाणियूं, उहे सूमरनि जे दौर जूं, समन जे दौर जूं 7 कहाणियूं, उहे माना ईअं सूरमियुनि जी सूरत में भिटाई जे रिसाले में अची वियूं. उहे माण्हुनि खे ज़बानी यादि, ऐं उन्हनि बहादुर औरतनि जो अब उहे आला गुण, जंहिंमें बहादुरी, नेक नियती, अॻिते वधण जो हौसलो, जुस्तजू जो हौसलो, ऐं वरी भिटाई जो रिसालो वरी सूफ़ी शाइरी जी सूरत में. सूफ़ी शाइरी बुनियादी तौर ते मां तव्हांखे ॿुधायां त अक्सर माण्हू पुछंदा आहिनि त भई सूफ़िज़म छा आहे. सूफ़िज़म मिस्टिसिज़म, जोग, विच थरो अहिड़ो रस्तो आहे जंहिं ते हर मज़हब जो माण्हू तव्हां सां वेही करे कचहरी करे सघे थो, पंहिंजा हाल ओरे सघे थो. टियों कंपोनेंट उन में शाह साईं आंदो, उहो रूहानी राग, स्पिरिचुअल म्यूज़िक, जंहिंखे असां शाह जो राग चऊं था, भिटाई. ऐं ही दंबूरो जेको शाह साईं ईजाद कयो 5 तंदनि सां, उहो बि हिकिड़ो मुनफ़रिद साज़ आहे. हाणे मशहूर कहाणियूं, लोक दास्तान, दानाई वारा, वरी भिटाई जो रिसालो शाइरी जी सूरत में, वरी राग, यानी 3 कंपोनेंट जॾहिं मिलनि था त उहो हिकिड़ो तव्हांखे इदारो या इंस्टीट्यूशन जी सूरत में मिले थो. उन खे पोइ तव्हां जेतिरी हद ताईं पंहिंजी नसुल ताईं ट्रांसफॉर्म करे सघो ओतिरो पुॼाए सघंदा हुजो, उन मां तव्हांखे जेतिरो पुॼाए सघंदा हुजो ओतिरो तव्हांखे पुॼाईंदो, ओतिरो तव्हांखे खोट न ईंदी हुजे, इल्मु विरहण सां वधंदो हुजे. ऐं भिटाई साईं जो रिसाले जो त पोइ इन जे करे किथे बि असांखे इहा खोट महसूस न थींदी. जीअं ॾाढो चए त 58 साल बि पढ़ियो हुजे पर अञा बि सिक मूंखे उहा साॻी हुजे. इहो छा, इहो इल्म जो वाधारो हुजे न, ईअं हुजे न. हिक बेत खे सम्झण लाइ बि साल लॻी वेंदा, तॾहिं वञी ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे. कुननि जी ॻाल्हि हाणे सम्झ में ईंदी हुजे हिननि हालतुनि में, कुननि जी
इन में तकलीफ़ जी ससीअ जी सुहिणीअ जी इन्हनि बेत जी हाणे सम्झ जॾहिं असांजो जॾहिं तकलीफ़ आई तकलीफ़ मुआसिरे में माण्हू ॾाढा ईअं हुजे न ॾाढा हिकिड़ी नंढड़ी साई वठंदो हुजां उन खां पोइ तोखां वाई बि ॿुधंदो हुजां ऐं इन तंबूर जे हवाले सां थोरी तोसां कचहरी करणी हुजे ऐं तोखां इहो बि पुछणो हुजे जे पंहिंजे वक़्त में एतिरे अरसे में कहिड़नि वॾनि रागियुनि सां गॾु वेही जोड़ कयो हुजे उहे कहिड़ा ॾाह हुजनि उहे बेत जी वराणी कीअं ॾींदा हुजनि इहो ज़रूरु वठूं पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं ऐं हिकु नाज़रीन हाणे हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा हुजूं साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा त असां खोड़ सारियूं कचहरियूं ऐं खोड़ सारा रंग हुजनि हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हीअ असांजो जेका हीअ मुल्क जी ॻाल्हि कई खिलण जी ॻाल्हि कई हुजे इहे मुस्कुराइण जी ॻाल्हि इन करे कई हुजे त जेको वक़्तु अबा हीअ मौसमूं हुजनि असां वटि 4 अबा पोइ हींअर कॾहिं कॾहिं मौसम जो अॻ ई बसर अची वेंदो हुजे अबा मींहनि वसण जूं मुंदूं बि मटिजी चुकियूं हुजनि पर मींहं वसंदा ज़रूरु हुजनि अबा सियारे में अलॻि मींहुं वसे अबा सावण में वरी अलॻि वसंदो हुजे सो हाणे ज़रूरु इहा असांखे यादगिरी इन जी करणु खपंदी हुजे उन लाइ वरी असांखे हाणे तयारी बि ओड़ी करणु खपंदी हुजे अबा हमेशह असां बि इहो वाहुड़ जे विच में अॿिया दरिया जे विच में अबा अहिड़ी कची जाइ ते घर न ठाहिणु खपंदो हुजे जिते असां ॾुखिया थींदा हुजूं अबा इन्हनि ॾुखनि खे बि असां हाणे पाण छॾींदा हुजूं ॾुख खणी कॾहिं कॾहिं असां पाण बि पंहिंजे पुठाड़क करे कुल्हे ते रखंदा हुजूं अबा ॿियो कोई अचे असांखे कोन ॾींदो हुजे न अबा उहो कीअं सम्झाए जॾहिं असां पाण ठाहिण वारा हुजूं रहणी करणी असांजी पंहिंजी हुजे अबा हाणे घर अहिड़े अबा पके थले ते मथे अहिड़ी जाइ ते रधल रहणी करणी करूं माण्हू खे पंहिंजो जेको हुजे उहो ख़्यालु रखणु लाज़मी हुजे अबा कि असां हे जेको जे दरिया जे पेट में वेहूं घर ठाहियूं बनियूं ॿारा कयूं उते रहण सां अव्हां खे नुक़सान हुजे तव्हांजे फसलनि खे नुक़सान हुजे बचनि ॿारनि खे नुक़सान हुजे इन जे करे पंहिंजी रहणी करणी अहिड़ी जॻह ते रखंदा हुजो जिते सुकून जी ज़िंदगी जी सघंदा हुजो अबा अॻे दौर ॿियो हुजे माण्हू खीर मखण खाईंदा हुजनि हाणे ॾिसंदा हुजो रधल हिकिड़ी वियो हुजां मां हिन कैंप में त उते हिकिड़ी अमड़ ॻाल्हि कंदी हुजे त अबा असांखे हिते ॾियनि अबा इहे डबल रोटियूं इहे अबा असां न को ॾिसूं न को असांखे माण्हू जो गुज़र सफ़र कीअं थींदो अबा इहे असां खाधी न हुजनि असां सुबुह जो धोरे सां मानी खाइण वारा माण्हू हुजनि असांजी नेरनि सां जिंदगी बि उन्हनि माण्हुनि जी हुजे रावण पोइ मूं हुनखे वरी चयो हुजे अमड़ हाणे सेनसी दौर हुजे अमा हाणे सेनस तरक़ी कई हुजे अमा हाणे ने लेपे वारे घर खे रोटीअ जेको हुजे उन ते गुज़ारो करणो पवंदो करणो पवंदो हुजे चए अबा इहे चांवर कोन खाईंदी हुजे अबा मूंखे न पोइ मूं चयो अमा इहो वक़्तु हुजे खाइणु खपंदो सभु शयूं खाईंदा हुजो न त पोइ तबियत बि खणी वठंदी हुजे सो इन जे करे ॾुखियाई अमड़ इहा हुजे त ॾुखे वक़्त खे कीअं पास करणु इहा जेका हुजे न तकलीफ़ ॾुखियाई इन जो टाइम कुझु घटि हुजे हा पर मुश्किल हुजे मुश्किल हुजे पर उनखे माण्हू जेको हुजे उहो सम्झंदो हुजे ॾाढे कंबर दादा ख़बर 58 साल थिया हुजनि हा तंबूर खे खणंदे कहिड़नि अहिड़नि रागियुनि सां जोड़ कयो हुजे जेके नाले वारा रागी हुजनि थोरो इन जो ऐं वियो हुजी मुल्कनि ॿियनि मुल्कनि में विलायत वियो हुजी फिरानस बि घुमी आयो हुजी उते बि ॻाए आयो हुजी रूमी ते वियो हुजी उते कहिड़ा अहिड़ा वॾा रागी हुजनि जिन सां जोड़ कयो हुजे वॾा वॾा मूंसां हलंदा हुआ पंहिंजो अब्दा परवीन हली आहे न न हे बेटा जो राग ॻाइण वारा जेके फकीर मूंखां जेके अॻे वॾा साईं गुलाम शाह मीरू फ़कीर बाबा जलाल फ़कीर उन खां पोइ वरी भई फ़कीर हो करीम साईं उन खां पोइ जेके थिया उस्ताद हो असांजो वॾो भाउ जुलल फ़कीर बाबा कुझु सेखारियो कुझु उन सेखारियो ॿियो कुर्बान अली मास्टर मोरा भाई ख़ासि कहिड़ी सरतो कादिर भाई सरतो इन्हनि सां ॻाईंदा आयासीं बाक़ी साईं गुलाम शाह ऐं बाबा मीर फ़कीर जेको हो असांजो वॾो चाचो इन्हनि खां कुझु सबक़ु सिखियासीं राग जो
वो कहिड़ा सबक सिखिया हुजनि? उहे सुर हा सुर सिखण ॾुखियो आहे, हिकिड़ो सुर बि सिखण में वक़्तु थो लॻे। आओ ऐं आओ ईअं त हुजे। इहो तव्हांखे शौक़ु कीअं थियो हुजे? ही हिननि जो अबे ॾाॾे खां इहो हलंदो हुजे रीति इहे भिटाई जा फ़क़ीर हुजनि। पर ॾाढो कहर फ़क़ीर हो। पोइ पुछण लाज़मी हा हुजे। ज़रूर ज़रूर हा, ज़रूर। हींअर आउं चौथी पुस्त आहियां। ऐं चौथी पुस्त खां हाणे नंढड़ो आहे मुंहिंजो पोटो आहे, उहो छहीं पुस्त ॿाहिरि ॻाईंदो आहे। ॻाईंदो हुजे। दादा कहिड़ो अहिड़ो रागी हुजे जेको बेत जे दादा सम्झी त पोइ मां चवंदो हुजे त अञा मुंहुं में मां खोड़ सारियूं कचे, उहे कहिड़ा उहे नाला कम उहे जेके मूंसां गॾु वॾा ॻाईंदा हुआ न, हा। भई शैतो ऐं कुर्बान मास्टर, हा कुर्बान अली मास्टर, असांजे रेडियो ते बि ॻाईंदासीं, मोला भाई ख़ासि करे उन्हनि सां उस्ताद जुड़ियल फ़क़ीर, हा उहे अहिड़ो ॻाईंदा हुआ जो जिन पइजी वेंदा हुआ माण्हू। भिचाई जी वाई ई ॻायूं, ऐं बि उन्हनि सां गॾु ॻाईंदो। उहे जी जान छॾे विया आहिनि। बहरहाल आऊं अञा हलां पियो। ख़ान मोहम्मद चांडियो हो पंहिंजो, हींअर बाबा वॾो आहे जुलून साईं आहे असांजे नवागढ़ दादा आहे जेका- लंजवाणी फ़क़ीर तव्हां जेको हुजे उहे सभु ॿियूं ज़ातियूं बि ॻाईंदियूं हुजनि, उहे बि माना ॾाढा ॾा हुजनि। इहो कीअं? या पोइ हा हू सतो हो, ॿिया ठहीम आहिनि, पंहिंजा टमराणी आहिनि। हा वो तमराणी हा फ़क़ीर हा टमराणी फ़क़ीर आहिनि, ॾाढो वॾो लाइक़ ॾिनो, अलाह बचायो हदि करे वियो। हा वरी वीर हसन फ़क़ीर हो, हा ऐं उन खां पोइ उहे बि हलिया विया आहिनि। भिचाई अञा मूंखे हलाए पियो। हा न न इहो ज़रूरु हलाए हुजे। पियो, हा। दादा कहिड़ा वॾा माण्हू हिते आया हुजनि जिन जे अॻियां वेही वाई ॻाई हुजे ऐं जिन खां दाद मिलियो हुजे? दादा इहा बि थोरी हा, ॻाल्हि। उहे गवर्नर आया, वज़ीर आया, पंहिंजी बेनज़ीर साहब आई शहीद, हा उहा अॻियां अची वेठी, जंहिं असांखे कॉलोनी ॾिनी, वज़ीफ़ो असांजो मुक़ररु करे। इहा तव्हांजी वाई ॿुधी करे वाई पोइ अॻियां वेठी, वरी हा। दुआ घुरीसीं, वरी असां हुन बि दुआ घुरी। हा वज़ीफ़ो उन ॾींहं खां उनखे 30 साल थिया आहिनि। पर हेल साल थोरो मूंखे यादि न कयो, ॿियनि खे वज़ीफ़ा मिलिया, मूंखे न मिलियो। करे ज़िंदगी जे दुख सुख इहे दुख सुख बि इहे हुजनि ॻाल्हि। सुखान लतीफ़ ॾे पियो, हलूं पिया। हा न न उहे ॾींदो हुजे। अरे मारवाड़नि जा दुख ॾिसंदो हुजे पोइ इन ते कीअं राति मारवाड़नि जा कीअं? जेके दुख आहिनि, डरपतर आहिनि वीचारा, जेके ॿुॾी विया आहिनि, ॾिसूं पिया सॼी सिंध में, हा पंजाब में बि आहिनि, पर सिंध में तमामु घणो तमामु घणो। ॿुॾी विया आहिनि, रोडनि सां बंधनि सां झुपड़ियूं ठाहे वेठा आहिनि, बचड़ा वठियो। हा उन्हनि जी कहिड़ी हालत आहे, उन्हनि जी मदद करणु खपे। करणु खपंदी हुजे न। हा, लतीफ़ सरकार जी जेका हिवा इहा कंदा आहियूं, वरी दुआ घुरंदा आहियूं, हा या अल्लाह परवरदिगार मुर्शिद शहनशाह हिननि जी मदद कर, हिननि जी मदद हिननि जी भलाई थिए। हे ॾुखिया वक़्त जेके आहिनि गुज़री वञनि, हा वरी ही साॻिया ख़ुशहाली अची वञे। हा ही पंहिंजे हुन माग ते विझी आबाद हुजनि। हुजनि। वरी वरी पंहिंजे पंहिंजे कम में मोटी वेंदा हा हुजो। थर खे बि दुआ कंदा हा थर खे बि रामू ही अधी आहे, असांजी ॿिया आहिनि हुते फुकरा आहिनि, उहे फ़ोन कंदा आहिनि, हा अबा सारी ॿुधा मींहुं वसे, हेल ते एतिरो मींहुं उठियो आहे जो हाणे चवंदा आहिनि जॾहिं हाणे मुंहिंजे घर। बसि इहो असां ॿुधाईंदा, असां ॾिनी हुजे न, पोइ वरी जेको हुजे ॾाढो ॾुखो मसइलो थींदो हुजे। हाणे सॼी दुनिया में अची ॻायो अथनि, पंहिंजो इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, कराची, समूरा, तव्हांजी हे हैदराबाद, हे समूरा दरगाह झलियो वेठो आहे। हा न न इहो दरगाह सही। ते ईंदा आहियो, ईंदा आहिनि नाज़रीन। हा उहे हाणे सुभाणे बि त हुजी हुते ज़रूरु दुआ बि तूं कंदो हुजी मूंखे हा, सभु। वरी जेॾी महिल हे दुआ धागा थींदा आहिनि, साईं वारा असांजे डॉक्टर साहब ॿुधायो, हा उन खां पोइ हल्को हणी वरी आऊं समा कंदुसि, उहा ड्यूटी मूं चयो, वरी दुआ घुरंदुसि। दादा इहा समा बि हर नए महीने जी बात इहा पहिरें सूमर जेको चंड जो हूंदो आहे, उन ते हूंदी आहे, हा हज जी राति में हूंदी आहे, लखानी सूमर बि हूंदी आहे। दादा इहा ॾारे जी देग बि अञा लहे इहो हा, तो। उहा हलंदी आहे, वरी चवंदा आहियूं दुआ घुरंदा दादा इहा बि तोखे मां हर वारे अचां, इहा मूंखां रहिजी वञे बाबा असांजो परॾे आहे, उहो ईंदो हो त अञा बि उन खां भली देगियूं चाढ़ींदा। देगियूं चाढ़ींदा हुआ। हाणे को भली आहे देग, हा इहो ॾाढो तव्हांखे खाराईंदा। ज़रूरु ज़रूरु खां सूमर जी राति अचो। हाणे कहिड़ी वाई ॿुधाईंदो हुजे? ही जोगी अड़नि जा जोगी सोई, जोगी अड़ा जहान में नूरी है नारी, बड़ी जनबारी ऐं न जीअंदी हुनरी हा न। वाह वाह तव्हां बस पढ़ियो सुठी से जो यार मूंखे हा उथारियो जिनी जा गयासीं हा न जीअंदी हुनरी। हाणे इहो तव्हांखे ॿुधायां, भाई ॿुधायां। जी हा जी हा ॿुधाईंदो। ओ
राम कलिया जोगिया जान में ओ नूरी नारी आए बड़ी जनबारी आउन जियंदी ओ नूरे बड़ी जन बारी मिया अला मिया ओ तो अला मिया जोगिया जान में हो राम जमाम जोगिया जान में ओ राम जमाम आराम आरम छाओडान आराम आराम रगथिया उड़ान आराम आए क्या वो क्या मान जदी आन रे ओ क्या वो क्या सरकार दी राम कलिमा जोगी सोई सामी सोई जय जय मन में माला जय जय मोह में माला जोगी सोई सामी सोई तीसरा हिकड़िया इन्हें वाई पीठा सु मढ़ी में सेहत गुरु जे सेहत वाली जे संगा जोगी सोई सामी सोई आए लो मिया ओ तुमला Oh
वाह राधल साई वठूं त साई खां पोइ वरी ज़रूरु ईंदा हुजूं माना ईअं सम्झंदो हुजे कि सफ़ मुंहिंजे मथे ते ईअं तारी थी गयो हुजे हे जेको राग हुजे हा भेटाई जो राग हुजे उनखे हीअं मगज़ सां तारी थी गयो ऐं उनखे दिलि सां रूह सां ॿुधणु खपंदो हुजे तॾहिं ॻाल्हि अबा सम्झ में सबक़ खे बि असां जॾहिं यादि करे पढ़ंदा हुजूं तॾहिं असांखे हुन ते उबूर थींदो हुजे सो हिकिड़े सुकून बि ईंदो हुजे त सुकून। सुरूर बि मिलंदो हुजे हा, सो नंढड़ी साई वठंदा हुजूं साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा त असां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भली कार हुजे ख़्याल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु छंछर जो ॾींहुं हुजे 13 सफ़र हुजे 14 सफ़र माना 13 जी शाम ते 14 सफ़र सिज लहण सां शुरू थी वञे त भेटाई साईं जो 279 उर्स मुबारक जेको हुजे उहो निहायत जेको सादगी सां भेटाई साईं मारवाड़नि सां ॻंढियल हुजे न इन करे उन्हनि में सूर में उन्हनि जे दर्दनि जे हवाले सां इहो जेको सादगीअ सां सादगी ॾींहुं मल्हायो सां वेंदो हुजे हुजे। पर उहा जेका चवंदा हुजूं उहा ॻाल्हि ॻणणु ज़रूरु हुजे अबा भेटाई जी ॻाल्हि बेतन वसीले भेटाई जे ज़िक्र भेटाई साईं जी ज़िंदगी उन्हनि कीअं ज़िंदगी गुज़ारी हुजे उहा कीअं माण्हुनि वटि विया हुजनि उहा कीअं पहिरें पंध अबा सफ़र कयो हुजे पोइ जोगियुनि सां सनासिन सां अबा उहो पार वञी पुॻो हुजे पोइ वरी मोटी ईंदो हुजे ज़िंदगी जा केतिरा साल भेटाई साईं रुगो सफ़र में रहियो हुजे अबा सफ़र में छा मिलियो हुजे अबा इहा जुस्तजू हुजे हलणु अबा हलणु ख़बर ई न पवंदी हुजे ख़बर ई न पवंदी हुजे अबा ख़बर ई न पवंदी अबा वेहण में सफ़र ॾुखियो हुजे अबा ॾाढो हींअर तव्हां कैंपुनि में हुजो सभु किथे सफ़र अबा सफ़र ॾुखियो हुजे पर भेटाई साईं ज़िंदगीअ जा अलाए केतिरा साल सफ़र कयो हुजे भेटाई साईं खां तमर जी ॻाल्हि कनि अबा भेटाई साईं खां पुछो अबा हेॾो जुतियुनि में अबा वज़न हुजे सो भेटाई साईं चइजे अबा हिन में असांजे पंध जो जेको थक हुजे उहो त समायल हुजे न सो भेटाई साईं अबा जॾहिं सभु इहे सफ़र सैर सफ़र दरिया समुंड ही दुनिया जी अबा सिंध जी सॼी ॻाल्हि करे अचे पोइ अबा भिट वसाई हुजे ऐं भिट खे ॿेड़ो वसाई हुजे जिथे दुनिया ईंदी हुजे अबा उते भिट ते छा कयो अबा हीअ असांखे तंबूरो ॾिनो हुजे न 5 तंदुनि वारो अबा हिते कल्याण थींदो दुआ थींदी हुजे अबा हिते सुहिणी मेहार जी ॻाल्हि थींदी हुजे अबा हिते ससुई जी थींदी हुजे अबा हिते सुर राम कली ॻाईंदो हुजे अबा उते जिदोजहद जो सबक़ मिलंदो हुजे सो 279 उर्स मुबारक हुजे अॼु असां वटि भेटाई साईं जी भिट खां महिमान कई आया हुजनि पहिरियों जेको डॉक्टर हुजे PhD हुजे उन डिग्री वरिती हुजे डॉक्टर अली लंजवाणी साहिबु उहो बि असां सां मौजूदु हुजे ऐं ॾाढे कंबर खां बि कचहरी कई हुजे ज़िंदगी जा केतिरा साल इन राग में गुज़ारे नौजवान उन सां गॾु हुजनि वरी ॻाईंदा हुजनि डॉक्टर साहिबु मिली करे हिन सॼे उर्स मुबारक जी असां ॻाल्हि करूं ऐं हीअ जेके तकलीफ़ुनि वारा ॾींहं हुजनि ऐं भेटाई त चयो हुजे त तकलीफ़ुनि मां ई माण्हू सिखंदो हुजे ऐं माण्हुनि जे विच में रही सिखंदो हुजे तॾहिं ख़बर पवंदी हुजे तॾहिं भेटाई साईं खे रहणी करणी ऐं बेतमी बि हर ॻाल्हि असांखे ॿुधाई हुजेसि ऐं ॿोली ॿेड़ी जो असांखे माना रिसालो ईअं सम्झो तस्दीक थियल असांजी हुजे अबा इहा सनत हुजे दादा सो इहो कहिड़ो नियापो ॾींदा हुजो नौजवाननि लाइ हीअ जेके असांजा ॾुख में वरितल भाइर भेनरूं हुजनि उन्हनि लाइ जीअं झींगा पाइन झोल में ईअं न मरनि मछ सॿारा समूंड जा के राव रंगीन रछ हीअ त छाड़ियूं ऐं छछ अॻाहूं अॻाहूं थियूं हिन मुश्किल सूरत हाल में भेटाई जे उर्स मुबारक जे हवाले सां इहो ई पैगाम आहे त असां जेका बि ॾुखियनि हालतुनि में कोशिशि कयूं पिया इंसानियत जे लाइ यकीनन इहा अञा नाकाफ़ी आहे भेटाई पाण बि चयो आहे त हीअ त छाड़ियूं ऐं छछ यानी इहे जेके कोशिशूं आहिनि इन्हनि खां वधीक असांखे बहितर कोशिशूं करणियूं पवंदियूं इहे हर तबिके जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते उन्हनि खे ही अपील बि आहे अर्ज़ु बि आहे त जेके मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ इदारनि में माण्हू वेठल आहिनि मिनिस्ट्रीज़ में मिनिस्टर आहिनि पंहिंजे सिंध जा पाकिस्तान जा उहे अवाम में अची करे पंहिंजो हिसो ॻंढीनि
आउं सम्झां पियो ईअं करण सां असां जल्द वरी बहितर हालातनि ॾांहुं मोड़ खाईंदासीं। असां उमेद कयूं था त हीउ भिटाई जो उर्स मुबारक अहिड़ो बाज भरियो मौक़ो ईंदो जंहिंखां पोइ जेके मुश्किलातनि वारा ॾींहं आहिनि उहे जल्दी गुज़री वेंदा। ज़रूरु हूंदा वरी उन जी अङण ते ईअं खीर खंड थी सभु फ़क़ीर फुकरा गॾु थींदो हुजे सो लतीफ़ी सथ सभिनी लाइ दुआ गुब हुजे। सो हाणे असां वठंदा हुजूं हाणे मोकिलाणी त ज़रूरु वरी वेंदे वेंदे दुआ ॾाढे कंबर खां असां ज़रूरु अवां सभिनी लाइ सॼी सिंध लाइ पूरे आलम लाइ हुजे उहा दुआ ज़रूरु असां कराईंदा हुजूं अवां सभिनी लाइ। सो रामू ऐं राधुल खे बि इजाज़त ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग खणी अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजूं। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। सॾ में सॾ हुजे राम राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि। जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली जीअं लतीफ़ जी ॾाढा दुआड़ी थींदी हुजे सभिनी लाइ पूरे आलम लाइ हुजनि। जैसे कि धूम दरिया में सिटाना से सार बेहद वागू बहन में जिते हरबत नाग हजार सारा काम शरीर में ताकत तोहां धार साड़ जाम सतार साणी थींदो सीर में मुंहिंजा हादी पंचन पाक जे सदके जग जहान पूरे आलम जो ख़ैर कजां पूरे आलम जा बचड़ा बचाए जां जग जहान जा बचड़ा बचाए जां। मुर्शिद शहनशाही गरीब जेके आहिनि लतीफ़ सरकार तोखे पंचन पाक जो वास्तो आहे इन्हनि जी मदद कजां इन्हनि जो खाधो खोराक असांजी सिंध हुकूमत खे बि अर्ज़ु कयूं था दुआ घुरूं था उहा बि उन्हनि जो मदद करे उन्हनि खे कंहिं मंज़िल ते पहुचाए। पंजनि ॿारनि जे सदके असां सभिनि जूं दुआऊं जेके रब असांजी क़बूल फरमाईंदो मुर्शिद शहनशाह लतीफ़ सरकार क़बूल फरमाईंदो। धक धकींदो मूं न छॾींदो सभी छाबी सिपरी ऐं धाऊंदा खोड़िया सभु निभाए ॾींदो वचो वेचारनि जे दारू थी डरींदो हित भाउ में हीअं जो हित हथ धरींदो तबू हाणे टाह में आसन कान ॾींदो जे द्वारनि ॾाखड़ा लट खे लंघाईंदो घाटा दोस्त गंदारी गोलारनि जो रसण में रसी करे मुश्किल मटींदो तबू तयुनि खे पांड बि प्यारींदो नूर नाकारो न करे उते मोहम्मद में समझींदो उते अब्दुल लतीफ़ ते हज़रत हथ धरींदो कुल रहमत लाल में औखिया थींदो माण्हू चमली रजा हुजे चुनैया मूं तां बंदि बिदा कयो जहिड़ियूं दुआ कजा घणी खे चइजां लोही जी लॻ रहे माण्हू में चमली रजा सभई परखियासीं सौखी भाई सभ को औखी तूं ई तूं मोरा मथां मूं बुरो डाम बाधे बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमिद्दीन या कन अब्दु या कन नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वला ज़ालिमीन।